पीपुल्स पार्टी तव्हां सां गॾु बीठी हुई पाकिस्तान खे तरक़ी ॾियारण लाइ। पीपुल्स पार्टी तव्हां सां गॾु बीठी हुई पाकिस्तान में वध खां वधि एनर्जी ज़राअत खे वधाइण जे लाइ। पीपुल्स पार्टी गॾु बीठी हुई टेक्नोलॉजी में फ़रोग़ ॾियण जे लाइ। पीपुल्स पार्टी सिंध उजाड़ण लाइ गॾु कोन बीठी हुई। ज़रदारी ॿुधाए चुका आहिनि त न खपे असां कुछ भी थी वञे हली। अदी अज़रा जे हिन चयल जेको ॾिनो आउं सम्झां थी असांखे IT जेके असांजा मिनिस्टर आहिनि उहे बि इनखे वठी हलनि। मरवेसी पर सिंध जो पाणी न ॾेसूं। पाकिस्तान जी इकोनॉमी जेका आहे उहो पाणी जे करे तमामु डाउन वञी रही आहे। तव्हां हिकिड़ो नओं खेॾ शुरू करे छॾियो। तव्हां छा था चाहियो त असां ही सभई निकिरूं? रोडनि ते अधु सिंध निकिरी चुकी आहे। बाक़ी असां पंहिंजा जेके ग्राउंड आहिनि उहे इस्तेमालु कंदासीं, पर जेकॾहिं न त पोइ जहिड़ो आहे। महिरबानी।